वेलकम बैक नाज़रीन। सबका पहिरीं ख़बर वासे शेयर कंदासीं। 26 आइनी तरमीम ते फुल कोर्ट पेश लाइ ॿिनि सीनियर जजिस जो चीफ जस्टिस खे ख़त लिखियो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर ख़त लिखियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया 31 अक्टूबर जी कमेटी जे इजलास में 26 तरमीम जो केस फुल कोर्ट में लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो। ख़त में चए पियो त कमेटी फ़ैसिले बावजूद का लिस्ट जारी न थी। खबर शेयर कयूं पिया 26 आइनी तरमीम ते फुल कोर्ट पेश लाइ ॿिनि सीनियर जजिस चीफ जस्टिस के ख़त लिखियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस मुनीब अख्तर पारां ख़त लिखियो वियो। 31 अक्टूबर जे कमेटी जे इजलास में 26 तरमीम जो केस फुल कोर्ट में लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो। ख़त में ॼाणायो वियो आहे त कमेटी फ़ैसिले बावजूद का लिस्ट जारी न थी आहे। हिन ई हफ़्ते 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तूं फुल कोर्ट साम्हूं लॻायूं वञनि। ख़त में मुतालबो कयो वियो आहे। नाज़रीन, जुडिशल कमीशन जो इजलास चीफ जस्टिस यही आफरीदी जी सदारत हेठि कुछ देर खां पोइ शुरू थियण वारो आहे। इजलास में अदलिया जे मामलनि पेंडिंग केसनि खे जल्द उकलाइण ऐं आइनी